अलाए छो नेटवर्क गिरायण जे ला छा थियो मोबाइल के खबर नथी पए। अरे हे केरा मारे बारन जो फोटो तो कटे किते भी माचा तो मार हेड कर मोबाइल हेड कर अरे नेटवर्क अरे हेड करे मोबाइल टावर ना है ऐसे जाफन ने फोटो तो कटे कजी जाफा मोबाइल से बिटो मुझे फोटो कटी तू कजा बार मां बता तू करो बस करो कहीं चयो कारो बाबा तू फोटो कटी मार नेट मोरे अपने घर वाले से बिटो तूने फोटो कटी तुझी घर वाली जो फोटो मां छो कढा फोटो कटी होती माई मली बने वडे ए मुझी मोबाइल दिस नेटवर्क ना है मां वडे रे काल तू के वडे रे काल तू बस बस करो बाबा नेटवर्क ना है वडे रे काल नवीन ते तो मौताक ते तू नस अरे बाबा करो मार पविस खुदा जो नेटवर्क कौन है मेरी कारो अल्लाह की कारो वडेरे देवे वा वडेरा भी खपेल है खुदा बचाए शलकारो थियण का मां कह के दा दे पर नेटवर्क भी तो ना है जो अरे छा मसलो छो आया मुझे उता कते साईं मां पंजे 12 सा बिठो म हेन वारी मुजी माई जा फोटो कढिया आहिनि अरे तू पर दफा जा फोटो तो कटिंग साईं अज मोबाइल जा नेटवर्क होया ही कोन इस जोरी मोबाइल के नेटवर्क छपायू पिया तव्हां जे मोबाइल में नेटवर्क न हुंदा अज तडे तो तव्हां रे भजंदो आयो त कारो आ नते उते फोन ते ही कारो करे हमके मां पंजी मोबाइल के नेटवर्क खणाया पियो साईं टपे बरसाची कारो आ साईं काडो एड़ो बेगुनाह कारो वधिक हाणे पाण सामो वेठो आ त पाण ॾिसोसी न साईं कूड़ तो हाणे मां पंजे अखियुनि सां ॾिठो मांस फोटो कढियो तई कूड़ तो हाणे त हाणे नेटवर्क छपाए तू बहाना तू करे साईं फोटो कढियो आहे न बाबा कुरान ते कसम ते कढियो आ हे त हाणे कुरान तो खणे त पोइ हाणे कारो त बस कारो हाणे असां छा करे सघूं था जॾहिं मुड़ुस ई शायदि आहे त मां छा कयां साईं कसम खणायो मुझे मोबाइल हाणे भी तव्हां वटा अगे में नेटवर्क न होया हाणे भी कोन के मेरी काडो कारो फेराए फेरे अल्लाह छा जो कंजो रसो मुझी गिची में तो विझे खुदा जी मार पैसे ए कारो करे करे हेला थिया बेगुनाह के कारो था कने अब तू वडो जेको निभाए कारो न कजाए जेको निभाए कसम तू भी खणे तो हे भी खणे तो हाणे तुंहिंजी मोबाइल सिधी हुई या न हुई हाँ सही मोबाइल तो सीधी हुई पर मां तो नेटवर्क वठा पे सिधी हुई न बस कारो सही ये तो मुसा जुल्म था क्यों नाइंसाफी मेरी कारो अरे बोतार जी कारो त कारो आ न बस न हाणे कारो त कारो थी वए हाणे तू ही फैसलो कर तो अध कारो कयो सजो भोतार कारो त के हाणे सजो कारो करे अध कारो करे मोकारो करे बस तू वडेरो आ जी समझे में अची कर असा छा कयूं अब हाणे ॻाल्हि ॿुधो हक़ आ या ना हक़ अल्लाह खे ख़बर पर तू अध कारो करेसि जेको अध रक़म त वठे थो बस ठीकु आहे हाणे कारे जो थींदो आहे 10 लख 5 लख वठेसि बस साईं तव्हांजो फैसलो क़ाबिल क़बूल आ बस इहो पुछा कयोसि त पैसा रोक ॾींदो या किस्तनि ते ॾींदो साईं मान के रोक ॾींदमि रोक ॾेई मुंह में हणंदोमांसि पैसा मोबाइल भी खपाईंदमि जेको नेटवर्क न पियो खणे जंहिंजे करे मुकार वञे पियो थई त ठीकु आहे 9 बजे राति थी पैसा हिनखे ॾेई छॾ पंहिंजो जिंद छॾाए ऐं ॿीहर मोबाइल मथे न कजांइ हाज़ुर साईं खणी अची ॾियांसि थो कारो कयो थई पोइ ईअं माण्हू फासाए अहिड़ा फ़ैसिला मां वटि खणी अचे त जंहिंमें तुंहिंजो बि फ़ाइदो थिए मुंहिंजो बि हरू भरू वीचारे खे कारो कयोसीं पर मां बि कर्ज़ाई थी वियुमि सोचां पोइ काॾों ॾियां ॾींहुं राति कर्ज़ाई तंग पिया कनि बस मुर्गो फासी वियो मोबाइल सिधी अस मचो बस तयारु कयूं वेठो आहे कूर कूर करे थो बस पंहिंजे लाइ ठोके छॾियो वॾेरे जी भलाई आहे मुंहिंजी भलाई आहे बस भलो के हाणे जीअं उहो 5 लख ॾिए 3 लख मूंखे हाणे ॾिजांइ 3 लख साईं 3 लख छा हाणे वरी हुनखे फोन कयां त हिन कूड़ो कारो कयो अथई हा सही आहे आज़ार असांजे लाइ ख्वारी बि असां खणूं वॾेरा प्यार ते पैसा खणनि